दुनिया दर्दन जी। कर खबर राजल भोतार शो घुरायो हुई। भोतार खे सभु ख़बर पइजी वई आहे असुल ॾुआरी केरु आहे ऐं सुभाणे चई फ़ैसिलो आहे। उहो फ़ैसिलो नादर ख़ान सां आहे छो त असुल ॾुआरी नादर ख़ान आहे। राजल असां इहो फ़ैसिलो कोन मञींदासीं। भोतार ज़फ़र ख़ान असां ॾाढी नाइजाइज़ी कई आहे। काबल इहो मां बि सम्झां थो पर भोतार हिन महिल असांजो साथ ॾिए थो। ही का नंढड़ी ॻाल्हि न आहे। भोतार जो भाउ मोहल आहे। असां फ़ैसिले खां इनकार ई कई त पोइ ख़बर थी असां छा अचर थी। बाबल इहा ॻाल्हि राजल जी सही आहे। असांखे फ़ैसिले में हलणु घुरिजे। ठीकु आहे पोइ हलंदासीं। गुलज़ार तव्हां हिते बीठा आहियो, मां तव्हांखे उतां ते पियो ॻोल्हियां। हा दा असां त वाड़ी ते आयासीं। ख़ैर त आहे छा थियो आहे? गुलज़ार मूंसां कमदार मूंसो मिलियो चयाईं त सुभाणे फ़ैसिलो आहे। सालार इहा त ॾाढी सुठी ख़बर आहे। असां बि ईअं पिया चाहियूं त ॻोठ में अमन हुजे। छा नादर ख़ान हिन फ़ैसिले ते बीहंदो? नादर ख़ान जो कमु आहे रुॻो फॾा ऐं शैतानी। त उहो फ़ैसिले ते कीअं बीहंदो? इहा त सुभाणे ख़बर पवंदी। ॾिसूं त छा थो थिए। सालार सुभाणे फ़ैसिले ते तव्हां मां केरु हलंदो? गुलज़ार तूं त वञी जाए, बाक़ी असांजे दिलि चयो त असां बि हलंदासीं। ठीकु आहे दा पोइ ॾिसंदासीं। परेशान नजर थो अची। दादा न सुभाणे फ़ैसिलो आहे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। आख़िर सौट ज़फ़र ख़ान फ़ैसिलो कीअं कंदो, इन करे परेशान आहियां। ऐं जेकी मूं ख़्वाब ॾिठा हुया उन्हनि ख़्वाब ते तव्हां पाणी फेरे छॾियो। पाणी भोतार हाणे पुराणे ॻाल्हियुनि खे छॾियो। इहो ई ॿुधायो त सुभाणे असांखे छा करिणो आहे? हा दादा न हाणे तोखे कुझु बि न आहे करिणो। सुभाणे फ़ैसिले ते मूंसां तूं साण हलंदे। ठीकु आहे भोतार। कमदार बंगले जो सेटअप कराए फ़ैसिले ते माण्हू पुॼण वारा हूंदा। ठीकु आहे भोतार। हा भला हलो त टाइम सां फ़ैसिले ते हलो। राजल फ़ैसिले ते त हलूं, हथियार खणी पोइ हलूं न। हा भला असां फ़ैसिलो करणु था हलूं, झेड़ो करणु कोन था हलूं। राजल इन नादर ख़ान ते को बि भरोसो कोन्हे। फ़ैसिले में कुझु बि करे सघे थो। नादर ख़ान में एतिरो दम ई न आहे। ज़फ़र ख़ान जो साम्हूं असांखे मारे। ठीकु आहे टाइम सां तयारी कयो पोइ हलूं था। दिलबर अॼु फ़ैसिलो आहे। इहे दादन वारा अॼु वॾी आसानी सां मिली वेंदा। न आमिर इहे निभागा अॼु नादर ख़ान सां साण हूंदा असांखे किथे बि नज़र न ईंदा। कहिड़ी ख़बर त नादर ख़ान इन्हनि खे फ़ैसिले ते वठी न वञे। आमिर नादर ख़ान जे चवण ते इहे कम सभु दादन ई कया आहिनि। इहो फ़ैसिले ते हर हाल में वेंदो। ठीकु आहे दा फ़ैसिलो थिए त पोइ इन्हनि खे मज़ो ॾेखारियूं था। आमिर कहिड़े बबड़ जी बाहि आहे। कमदार अञा ताईं नादर ख़ान न आहे पहुतो? न भोतार नादर ख़ान हिन टाइम ताईं अञा न आहे आयो।
भोतार शायद नादर खान फैसले ते कोन ईंदो। जेकॾहिं नादर खान फैसले ते न आयो सॼो ॻोठ वठी विझंदासीं मथे में धूड़। हाँ बिल्कुल नादर खान दिलबर सलाह करे त खैरन सां फैसलो थी वञे, जेकॾहिं न थियो न त ॾाढो मसइलो ख़राब थींदो। आमिर अलाह कंदो त खैरन सां फैसलो थी वेंदो। अदा राजर वारा त फैसलो मञींदा, पर नादर खान पंहिंजे सौट जो फैसलो कॾहिं कोन मञींदो। आमिर आहे त ॾाढी ॾुखी ॻाल्हि, पर अलाह सम्झ ॾींदुसि। हाणे ॿई गुरू मौजूद आहियो, हाणे फैसलो शुरू कंदा। भोतार फैसलो वरी छा थियो? एड़े वडेरे खे विच चौराहे ते बीहारे गोली हई वञे। हीअं ॿियनि मज़लूमनि ते इल्ज़ाम न हणे। अगरि अहिड़ा वडेरा ॻोठ में रहिया त कोई बि ग़रीब सुख सां न रही सघंदो। राजल बंदि करी आहे पंहिंजी बकवास। तो जहिड़े औकात छा आहे मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाई थो? जेकॾहिं सौट जो तॾो न हुजे हा त पोइ ॿुधाए मां छा कंदुसि? बस कर रे नादर खान, हिन फैसले में आया आहियो, जहिड़ो करणु आया आहियो। जहिड़े नादर खान तुंहिंजे किरदारनि जी सभु मूंखे ख़बर आहे। तूं बेगुनाह ग़रीबनि ते इल्ज़ाम हणंदो तो वठे, पंहिंजे सौट खे क़तल कराए इल्ज़ाम वरी राजलरनि ते हई। तोखे शर्म न आयो? तूं आकाश जो कातिल आहीं, कातिल। सौट माण्हू सच चवंदा आहिनि, चङाई गिचीअ में पवंदी आहे। मां त चङाई करे आकाश जे कातिलनि जा तोखे सबूत ॾिना, तूं अजाया इल्ज़ाम मूं ते थो आणे। सौट तो वटि कहिड़ा सबूत आहिनि जो पकी सबूती सां चई थो आकाश जो क़त्ल मूं करायो आहे? मूं वटि सबूत त न आहिनि, पर मूं वटि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त तूं कमदार खे पंहिंजे ॼार में फसाए उन खां कूड़ हणाई, ऐं ॿी ॻाल्हि त जंहिं ही तस्वीरूं कढियूं आहिनि आकाश जो कातिल इहो ई आहे, ऐं तूं ही तस्वीरूं किथां आंदियूं आहिनि? सौट इहे तस्वीरूं मूंखे दादा ॾिनियूं आहिनि। दादा न सची ॿुधाए त इहे तस्वीरूं तोखे किथां मिलियूं आहिनि, ऐं जेकॾहिं कूड़ण जी कोशिशि कई त पोइ पाण सम्झी थो तोसां छा असरु थींदो। भोतार असुल में हक़ीक़त इहा ई आहे त भोतार छा पिया सोचो? सोचां थो त सौट सफ़र खान जी ही ज़मीन पंहिंजी मुठ में कीअं कयां। दादा न तूं मुंहिंजो हिकु कमु कंदे? जी भोतार तुम कयो। दादा न मां इहो चाहियां थो त सौट ज़फ़र खान जी ज़मीन पंहिंजी मुठ में कयां, ऐं इहो तॾहिं थींदो जॾहिं इहे सौट मरंदा। छा तूं आकाश खे मारींदे? भोतार आकाश खे त मां हिकु झटके में ख़तमु कंदुसि, पर भोतार ज़फ़र खान खे केरु मारींदो? दादा न तूं इन ॻाल्हि खे कोन सम्झंदे, पर तूं कमु अहिड़ो कर, आकाश खे मारे कंहिं जॻह ते फिटो कर, ऐं तूं उन ते नज़र रख। केर भी उन लाश जी वारसी करे उन जूं तस्वीरूं कढे मूं वटि पहुचा, मूं वटि। भोतार इहो कमु करे त वेंदुसि, पर इहे तस्वीरूं तव्हां कंदो काॾे? इहे तस्वीरूं आकाश जे कातिल जा सबूत हूंदा, ऐं असां इहो इल्ज़ाम उन्हनि ते हणी पंहिंजी जान बचाईंदासीं। पोइ तूं ॾिसजांइ त सौट ज़फ़र खान खे मां कीअं थो ख़तमु कयां। इहे सभु कम मूं नादर खान जे चवण ते ई कया आहे। दादा न बस कर नादर खान, तोखे हाणे ॻाल्हाइण जी का बि इजाज़त न आहे। नादर खान जेके तूं कम कया आहिनि तोखे जेतिरी बि सज़ा ॾियां ओतिरी घटि आहे। नादर खान जेतिरो ई तुंहिंजी दिलि ज़ुल्म जे लाइ आवाज़ उथारींदी आहे ओतिरो ई मुंहिंजी दिलि रहम जे लाइ आवाज़ उथारींदी आहे। दुनिया दर्द नदी, दुनिया दर्द नदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन HD ड्रामा, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।